जेके भी ॻोठ अचनि था असांजे पसंदीदाई में उहे सभु हिन में शामिल हूंदा। सभ खां वधीक जेका कंट्रीब्यूशन हिन कम में आहे उहा मरहूम अनवर अली ख़ान मुग़ल जी आहे, जंहिं जेका आहे पंहिंजी तमामु क़ीमती मिल्कियत हिन कम जे लाइ वक़्फ़ कई ऐं असांखे पाण ऑफर करे या असांजे हवाले कई। हालांकि असांजी थोरी कोताही थी आहे जो हुन में देरि थी आहे। डायबिटीज़ जे लाइ डायग्नोस्टिक एंड ट्रीटमेंट सेंटर खोलींदासीं। उहो इन जे लाइ जो डायबिटीज़ जो जेको मर्ज़ आहे, मां तव्हांखे ख़बर आहे त कोई इलाही सालनि खां 30-40 साल थिया आहिनि जे ॻोठ जे माण्हू जेके पसंदीदाई जा माण्हू सां मदद कंदो रहंदो आहे। जेको ॾिसूं था पिया त डायबिटीज़ जा एतिरा माण्हू अचनि था असां वटि त वीचारा कराचीअ में भाड़ो ॿुधारो था वठी अचनि, उते रहण जी जॻह न आहे, उते उन्हनि जे लाइ इलाजु ॾाढो महांगो थो थींदो वञे। त जेको चंद सालनि में मां ॾिठो आहे, 5-10 सालनि में डायबिटीज़ साईं तमामु वधी वई आहे असांखे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त वरी उन मर्ज़ जे बारे में असांजे माण्हुनि में ॼाण जी बि घटिताई आहे। के माण्हू तशख़ीस नथा अचनि, जेकॾहिं के तशख़ीस थियनि बि था उहे इलाजु सही नथा वठनि। जेकॾहिं कंहिंखे इंसुलिन लॻे थी पई, तव्हांखे ख़बर आहे त हे अहिड़ो मर्ज़ु आहे डायबिटीज़ जो ज़िंदगी भर हुनजो इलाजु करिणो आहे ऐं इलाजु छॾिणो न आहे। पर असांजे घणनि माण्हुनि खे छा कई मरीज़ मूं वटि ईंदा आहिनि कि साईं मां इंसुलिन हणाईंदुमि, हाणे मां सही थी वियो आहियां, हाणे मां छॾे ॾिनी आहे 2-3 महीननि खां। अरे बाबा छो छॾी अथई? चई साईं बसि बाबा इहा त छॾे ई न सघंदी आहे। ऐं घणा माण्हू इहे ॿुधाईंदा आहिनि त साईं इंसुलिन हूंदी आहे, पैसा हूंदा आहिनि त असां हणाईंदा आहियूं, न हूंदा आहिनि त न हणायूं, छो जो इलाजु महांगो बि आहे। त उन जे लाइ असां सोचियो आहे त कोशिशि इहा असां सभु तव्हांजी मदद सां कंदासीं त जीअं तशख़ीस बि फ्री हुजे ऐं उनजो इलाज बि फ्री हुजे ऐं जेकॾहिं कोई रजिस्टर्ड मरीज़ थींदो उनखे पूरी दवा, जेकॾहिं इंसुलिन आहे, इंसुलिन जो घटि में 2-2.5 हज़ार महीने में ख़र्चो अची सघे। ऐं घणा माण्हू 2-2.5 हज़ार महीने हर महीने में अफोर्ड नथा करे सघनि। असांजा माण्हू त ग़रीब आहे। ऐं हुन सां गॾोगॾु असां ॼाण जो प्रोग्राम बि शुरू कंदासीं त माण्हुनि जी काउंसलिंग बि थींदी, एजुकेशन बि थींदी ऐं टियों एक्टिव केस फाइंडिंग हिकिड़ो तरीक़ेकार आहे जंहिंमें जेके माण्हू पाण हली नथा अचनि टेस्ट करण लाइ, उन्हनि जे घर में वञी टेस्ट कंदी। त जीअं जेकॾहिं असांखे शक आहे त फलाणे खे शुगर थी सघे थी, उमिरि वधीक आहे, उनजे ख़ानदान में पहिरियों शुगर आहे, त उनजे घर में वञी उनजी टेस्ट कंदासीं, उनजी एजुकेशन बि कंदासीं, उनजी काउंसलिंग बि कंदासीं, पोइ उनजो इलाज जी कोशिशि कंदासीं त जीअं उनजो इलाजु सही तरह थींदो। त पहिरियों जेको असांजो फेज़ आहे बीमारियुनि जी थींदी, कॾहिं औरतुनि जे बीमारियुनि जी कैंप थींदी, कॾहिं स्किन डिज़ीज़ जे बारे में कैंप थींदी। त इहे जेके फ्रीक्वेंटली पूरे साल में उहे कैंप्स बि अरेंज कयूं। ॿिए फेज़ में असांखे जेको फोकस करिणो आहे उहो मदर एंड चाइल्ड सेंटर आहे। तव्हांखे ख़बर आहे कि औरतूं असांजूं जेके माइरूं असांजूं प्रेगनेंट थियनि थियूं उन्हनि जे लाइ सहूलियत साईं मां मर साहिब खे ख़ासि तरह सां अर्ज़ु कंदुमि त उनजी तमामु लेडी डॉक्टर्स जी तमामु वधीक असांखे ज़रूरत आहे। ऐं असां चाहींदासीं त जीअं नंढे ॼावल ॿार खे बि उहे सहूलियतूं मिलनि जेके मॉडर्न सहूलियतूं वॾनि शहरनि में आहिनि ऐं उन्हनि औरतुनि खे, प्रेगनेंट औरतुनि खे बि एंटीनेटल केयर बि मिले, पोस्ट नेटल केयर ॼम खां पहिरियों बि ऐं ॼम खां पोइ बि। इहो जेको ॿियो असांजो फेज़ आहे। उन खां पोइ ट्रामा सेंटर, छो जो असां मेन रोड ते वेठा आहियूं, जिते एक्सीडेंट तमामु घणा था, तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो रोड जे करे काफ़ी एक्सीडेंट था थियनि पिया। ऐं जेकॾहिं माण्हूअ खे सखर या ॿिए कंहिं वॾे अस्पताल में लाड़काने में खणी वञे थो तेसिताईं माण्हुनि जो खून ज़ाया थो थी वञे ऐं मौत जो शिकार थी था वञनि। त असां कोशिशि कंदासीं 3 फेज़ में ट्रामा सेंटर। ऐं चोथों असांजो जेको शुरू खां वठी हुयो बर्न सेंटर। तव्हांखे इहा हैरत थींदी त असांजे इलाइक़े में लाड़काने में बि बर्न सेंटर कोन्हे। जेकॾहिं को ख़ुदा न ख़ासि माण्हू सड़ी थो पए, ॿार आहे, को औरत आहे, को वॾो आहे, उनखे इलाज लाइ कराचीअ वञिणो थो पए ऐं घणा माण्हू कराचीअ जे पहुचण खां पहिरियों इंतकाल था करे वञनि। त इहा बर्न सेंटर जी बि तमामु वॾी ज़रूरत आहे ऐं बर्न सेंटर जी तमामु घणी रिक्वायरमेंट आहे। ऐं पर उहो असांजो चोथों फेज़ थींदो जंहिंमें इहा कोशिशि कंदासीं। पर इहे सभु शयूं तॾहिं मुमकिन
जॾहिं तव्हां सभिनी माण्हुनि जी असांखे मदद हासिलु थींदी। असां हिन जे साईं महर साहिबु मूंखां पुछियो त हिन जो कीअं हलाईंदो। असां साईं खे मां ॿुधायो तव्हां सभिनी खे ॿुधाए सघंदी मैनेजमेंट कमेटी ठाही आहे लोकल माण्हुनि जी, जंहिंमें डॉक्टर बि शामिल आहिनि, जेके तुंहिंजा पंहिंजा डॉक्टर आहिनि असांजा, ऐं ॿिया जेके चङा मुड़ुस बि असांजा आहिनि, उहे गॾु वेही उनजी कमेटी असांजे में ठाहे छॾी आहे। उन खां साइन बि वरिती आहे। उन्हनि असांखे यकीन ॾियारो आहे पंहिंजी मदद जो। उहे सॼी शइ मैनेज कंदा। बाक़ी जेके डोनेशन्स वठणा आहिनि या जेके पैसा इकट्ठा करणा आहिनि, फंड्स इकट्ठा करणा, असां कोशिशि कंदासीं। मां कराची में वेठो आहियां, हिते डॉक्टर अज़ीज़ जो असां सां तमामु घणो तावन आहे। हिते मौजूदु आहे डॉक्टर अज़ीज़ मेमन, स्किन स्पेशलिस्ट आहे सखर में, ऐं शिकारपुर जो आहे, उहो बि तमामु मदद कंदो घणी। ऐं कोशिशि कंदासीं असां ॿाहिरों बि जेके दोस्त यार आहिनि, असांजा मिट माइट आहिनि, असांजा पंहिंजा ॿार आहिनि, जीअं तव्हां ॿुधो मुबारक अली शाह मुंहिंजो नंढो भाउ आहे, मुंहिंजा ॿार बि अफ्रीका में आहिनि, उन्हनि खे बि कोशिशि कंदासीं त उहे बि असांखे कंट्रीब्यूट कनि, उहे बि असांखे पैसा ॾियनि त जीअं असां हिन कम में एक्टिव आहियूं। पर असां इहो बि उमेद रखंदासीं त तव्हां बि कोशिशि कंदव, जेके शरीर असां कंहिंखे फोर्स न आहे, इहो पर फी सबीलिल्लाह जेको माण्हू थींदो। साईं महर साहिब खे बि असां इहा गुज़ारिश कंदासीं त असांखे जेको आहे सो हिन क़िस्म जी माली मदद बि ॾिए, त जीअं असां जेके असां इहे ख़्वाहिशूं असांजूं आहिनि या जेके असांजा ऑब्जेक्टिव आहिनि, उनखे असां पूरो करे सघूं। इन लफ़्ज़नि सां गॾु मां वरी तव्हां सभिनी भाइरनि जो शुक्रियो अदा कंदुमि जो तव्हां असांजे सॾ ते हिते आया आहियो। ख़ासि तरह साईं महर साहिबु, साईं वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां पंहिंजो वक़्तु क़ीमती वक़्तु सिराए हिते पहुता। थैंक यू, महिरबानी।